अहिड़ी तरह उहा शानदार ॿेड़ी अवां ठाही ऐं 100 सालनि में उहा तारीख़ी ॿेड़ी तयारु थी जेका पाण अलैहिस्सलाम ऐं मोमिननि जी महिनत ऐं कारीगरी जो नतीजो हुई। उन्हनि बेपनाह महिनत करे उहा ॿेड़ी ठाही हुई। जॾहिं पाण उहा ॿेड़ी ठाहिण में मसरूफ़ हुआ त क़ौम अवां ते ठठोल कंदी हुई। को चवंदो हो, ए नूह, हाणे तूं वाढो थी चुको आहीं। हालांकि अॻु में चवंदो हुअईं त मां अल्लाह जो नबी आहियां। को चवंदो हो त ए नूह, हिन ख़ुश्क ज़मीन में तव्हां ॿेड़ी छो ठाहे रहिया आहियो? छा तव्हां में अकुल नाहे? मतिलब त तरह तरह जा ठठोल करे ऐं मुख़्तलिफ़ ताना मेहणा ऐं बदज़ुबानी कंदा रहंदा हुआ। ऐं पाण अलैहिस्सलाम उन्हनि जे जवाब में उहो फरमाईंदा हुआ त अॼु तव्हां असांजो मज़ाक़ उॾायो था, पर घबरायो न, जॾहिं ख़ुदा जो अज़ाब तूफ़ान जी सूरत में ईंदो त असां तव्हांजो मज़ाक़ उॾाईंदासीं। जॾहिं तूफ़ान आयो त पाण ॿेड़ी में दरिंदनि, चरिंदनि, पखियुनि ऐं क़िस्म क़िस्म जे हशरातुल अर्ज़ जी हिकु हिकु जोड़ी नर ऐं मादी खे सवार कयो ऐं पाण ऐं संदनि 3 फ़र्ज़ंद यानी हाम, साम ऐं याफ़स ऐं उन्हनि जूं घर वारियूं ऐं संदनि मोमिना घरवारी खे 72 मोमिन मर्द ऐं औरतूं कुल 80 इंसान कश्ती में सवार थिया। ऐं संदनि हिकु घरवारी वाइला जेका काफ़िरा हुई ऐं संदनि हिकु पुटु जंहिंजो नालो कनान हो, उहे ॿई ॿेड़ी में सवार न थिया ऐं तूफ़ान में गर्क थी विया। रिवायत आहे त जॾहिं नाग ऐं विच्छू ॿेड़ी में सवार थियण लॻा त पाण उन्हनि ॿिन्ही खे रोके छॾियो। त उन्हनि ॿिन्ही चयो त ए अल्लाह जा नबी, अवां असां ॿिन्ही खे सवार कयो। असां अहद कयूं था, जेको शख़्स सलामुन अला नूहिन फिल आलमीन पढ़ंदो, असां ॿई उनखे नुक़सान न पहुचाईंदासीं। पाण उन्हनि ॿिन्ही खे बि ॿेड़ी में विहारे छॾियो। तूफ़ान में ॿेड़ी वारनि खां अलावा सॼी क़ौम ऐं कुल मख़लूक गर्क थी वई ऐं संदनि ॿेड़ी जूदी जबल ते बीही रही। ऐं तूफ़ान ख़तमु थियण खां पोइ पाण ॿेड़ी वारनि सां गॾु ज़मीन ते लथा ऐं संदनि नसुल में बेपनाह बरकत थी, जो संदनि औलाद सॼी रुए ज़मीन ते पखिड़िजी आबाद थी वियूं। उन करे संदनि लक़ब आदम सानी आहे, तूफ़ान आणण वारो तंदूर। ईअं त अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे 200 साल अॻु में वही ज़रिए आगाह कयो, तव्हांजी सॼी क़ौम तूफ़ान में गर्क कई वेंदी। पर तूफ़ान अचण जी निशानी इहा आहे त अव्हांजे घर जे तंदूर मां पाणी फुटणु शुरू थींदो। पोइ पथर जे उन तंदूर मां हिकु ॾींहुं सुबुह जे वक़्तु पाणी निकिरणु शुरू थी वियो ऐं पाण ॿेड़ी ते जानवरनि ऐं इंसाननि खे सवार करणु शुरू कयो। पोइ ज़ोरदार बरसाति थियणु लॻी, जेका लाॻीतो 40 ॾींहं ऐं 40 रातियूं वसंदी रही ऐं ज़मीन बि जॻह जॻह तां चीरजी पई ऐं पाणी जा चश्मा फुटी वहणु लॻा। अहिड़ी तरह बरसाति ऐं ज़मीन मां निकिरण वारे पाणिनि मां अहिड़ो तूफ़ान आयो जो 40-40 गज़ डिघनि जबलनि जूं चोटियूं ॿुॾी वियूं। इरशाद ख़ुदावंदी आहे, तर्जुमो एसी ताईं जो जॾहिं असांजो हुकुम आयो ऐं तनूर जोश हुयो, असां फरमायो ॿेड़ी में सवार कर हर जिन्स मां हर हिकु जोड़ो नर ऐं माद जिन जे ख़िलाफ़ ॻाल्हि थी चुकी आहे, उन्हनि खां सवाइ पंहिंजे घर वारनि ऐं बाक़ी मुसलमाननि खे, ऐं उन सां गॾु मुसलमान न हुआ मगर थोरा। ऐं आसमान ऐं ज़मीन जे पाणी जी घणाई ऐं ॿोॾ बाबति रब ताला जो इरशाद आहे। तर्जुमो, पोइ असां आसमान जा दरवाज़ा खोले छॾिया ज़ोरदार वसंदड़ पाणी सां ऐं ज़मीन चीरे चश्मा जारी कया। पोइ ॿई पाणी मिली विया उन अंदाज़ ते जेको मुक़ररु हो। जूदी जबल हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी ज़ोरदार तूफ़ान में 6 महीननि ताईं चकर लॻाईंदी रही, एसी ताईं जो खाना काबा वटां गुज़री ऐं खाना काबा जो 7 भेरा तवाफ़ बि कयो। पोइ अल्लाह ताला जे हुकुम सां उहा ॿेड़ी जूदी जबल ते बीही रही, जेको इराक़ जे हिकु शहर जज़ीरा में वाक़िआ आहे। रिवायत आहे त अल्लाह ताला हर जबल ॾांहुं उहा वही मोकिली त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी कंहिं हिकु जबल ते बीहंदी त सभिनी जबलनि तकबर कयो, पर जूदी जबल तवाज़ ऐं आजिज़ी जो इज़हार कयो त अल्लाह ताला उनखे इहो शर्फ़ बख़्शियो त ॿेड़ी जूदी जबल ते बीठी
ऐं हिकु रिवायत आहे त कई ॾींहं ताईं हिन ॿेड़ी जूं काठियूं ऐं तख़्ता बाक़ी रहिया, एसी ताईं जो अॻूणियुनि उम्मतनि जे किन माण्हुनि हिन ॿेड़ी जे तख़्तनि खे जूदी जबल ते ॾिठो हो। मुहर्रम जे 10 तारीख़ आशूरे जे ॾींहुं उहा ॿेड़ी जूदी जबल ते बीठी। हिन ई तारीख़ ते ॿेड़ी में मौजूदु तमामु मख़लूक याने इंसान ऐं पखी जानवर वग़ैरह सभिनी शुक्राने जो रोज़ो रखियो ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी मां लही सभ खां पहिरियां जेका वसंदी आबाद कई उन जो नालो समानीन रखियो। अरबी ज़बान में समानीन जी माना 80 आहे। जीअं त ॿेड़ी में 80 माण्हू सवार हुया, उन करे उन ॻोठ जो नालो समानीन रखियो वियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु गर्क थी वियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो हिकु पुटु हो जंहिंजो नालो कनान हो। उन दिलि जी सचाई सां ईमान न आंदो, बल्कि उहो मुनाफ़िक़ हो ऐं पंहिंजे कुफ़र खे लिकाए रखियो हो, पर तूफ़ान जे वक़्तु उन पंहिंजो कुफ़र ज़ाहिर कयो। हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ते सवार थींदे उनखे घुरायो ऐं फरमायो, ए मुंहिंजा प्यारा पुट, तव्हां ॿेड़ी ते सवार थी वञो ऐं काफ़िरनि जो साथ छॾे ॾियो। त उन चयो, मां तूफ़ान में जबलनि ते चढ़ी पनाह हासिलु कंदुसि। त पाण वॾे दिलि सोज़ी सां फरमायो त पुट, अॼु ख़ुदा जे अज़ाब खां तोखे केरु नथो बचाए सघे। हा, जंहिं ते ख़ुदावंद करीम पंहिंजो रहम फरमाए, बसि उहो बची सघे थो। पीउ पुट जी इहा गुफ़्तगू थी रही हुई जो हिकु ज़ोरदार छोली आई ऐं कनान गर्क थी वियो। ऐं हिकु रिवायत में इहो बि आहे त कनान हिकु बुलंद जबल ते चढ़ी हिकु गार में लिकियो ऐं गार जे सभिनी सोराखनि खे बंदि कयो, पर तूफ़ान जी छोली उन जबल जी चोटी सां टकराई त गार में पाणी भरिजी वियो। अहिड़ी तरह कनान पंहिंजे बोलो बराज़ में उथल पुथल थी गर्क थी वियो।